यारी अन मौलवी साहब जो कोई शेर पढ़ूं था। वाह 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 यार वाह। मौलवी साहब फरमाइंदा जे तो दिस खुलासी खास खिलवत खार तू खर खाईंदो वत। वाह जे असीं ये खुलासी मुलाकातूं ॿिया करियूं हाय। भले तोखे जेको खार लॻे सो भले तूं बे वञी चल, लॻा भले बे जे चल। तोखां असांजी संगत फिटे थी त तूं वञी फिटा दूर लगाई तो नीला दूर लॻई त लॻा वञी वाह ॾिस खुलासी खास खिलवत खार खर खाईंदो वत वाह लऊं लॻण खे वई वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत वाह जेका लगी रा लगी जेका वई तोखे लॻी वई सा लॻी वई लॻी, हा, हाणे हा। जेको तोखे पुॼो त तूं कर लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत वाह जेतो पेच पिंगे खां पिरी सां लऊं लॻी लोली अंदर हला इश्क जी थञ आई दाई चईम तूं धाईंदो वत लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत जेतो सेज ते सिज या सजण तूं अचानक हर त जेतो अरे तूं वेठो आहीं मुंहिंजो कोल ॾाढो ॾींहुं थियो आहे कोई सिज उभरियो आहे हुनजो अचानक ख़्याल आहे हिकिड़ो सेज ते सिज या सजण तूं ॾे सॼे ते ॾींहुं अॼु वाह रात चेरे साण चिमकी चंड तूं चिमकाईंदो वत लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत जेतो सौ न्यारी सौ न्योड़ी थी तुंहिंजे सिधो थी सही कर खणंदो आहीं समय तूं हैरान करियो छॾी वाह अजब तरीक़ा आहिनि तुंहिंजा सौ न्यारी सौ न्योड़ी सौ न्योरे सौ न्यार नेण नोक नेण नाज़ सां सही नौकर मथे तूं नाहींदो वत असांखे ईअं सॼो ॾींहुं तूं ॾिस पियो नौकर मथे नाहींदो वत लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत वाह फकीर मौलवी साहब चए थो मुंहिंजो सीनो तूर सीना तूं तजली नूर जी चए थो असांजो तूर सीने खां सही सीनो सड़ियो पियो अवां जी नूर आहे कॾहिं असां ते त करियो तजला कुछ रहमत कुझु रहमत असां ते करियो मुंहिंजो सीनो तूर सीना तूं तजली नूर जी बल्क बिजली तन तजली तूं ताब सां ई ताईंदो वत लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई लाहींदो वत वाह ला शरी ॾिस खुलासी खास खिल वत खार खर तूं खाईंदो वत चए थो हथ ॿधी साम्हूं हीअं ते हथ ॿधी साम्हूं हीअं ते पोइ अर्ज़ आमद कजे पाण परचन या न परचन तूं पांदड़ो पाईंदो वत लऊं लॻण खे वई लॻी जेको लॻई तूं लाहींदो वत ॾिस खुलासी खास खिल वत खार खर खाईंदो वाह यार वाह फकीर वाह शरी वाह 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 यार वाह वाह वाह